सेंट्रल पूज्य सिंधी पंचायत ऐं बाक़ी सभु पूज्य पंचायत खां माफ़ी थो घुरां त अॻिते मां तव्हांजी शेवा कोन करे सघंदुसि। मां अॼु खां पोइ पंहिंजे पाण खे मुक्त थो सम्झां। जयपुर जा प्यारा सिंधी भाउर, सभी मान वारा मुखी ऐं मान वारो सेंट्रल पंचायत सिंधी पूज्य सेंट्रल पंचायत अध्यक्ष भा चंद्रप्रकाश खेतानी, शहीद भा नारायणदास नाजवानी, भा हरगुनदास, भा कमल वंजानी, भा जयप्रकाश, भा सबलदास ऐं सभु असांजा पत्रकार, सिंधी पत्रकार। मां ऋणी आहियां, एहसान थो मञा, शुक्रगुज़ार आहियां जयपुर सिंधी समाज जो पुठियां 10-12 साल खां मूंखे पूरो सम्मान ॾेई करे ऐं सेंट्रल सिंधी पंचायत पूज्य सेंट्रल सिंधी पंचायत जो संरक्षक ठाहियो, मुंहिंजो सहयोग वरितो, सहयोग ॾिनो। मां सभिनि जो एहसान मञां थो, पर मां पंहिंजी मिशनरी डील में पंहिंजे पाण खे असफल थो मञां, फेल थो मञां त मुंहिंजे चवण खां पोइ सिंधी सभु भाउर ॿई पक्ष हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ग़लति खां ग़लति वीडियो जारी पिया कनि ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु लिखनि पिया। मूंखे बि उन कीचड़ में उन गॾे में पिया उछेरनि। मां सकारात्मक माण्हू आहियां, सभु सिर्फ़ु सहयोग ई सहयोग कंदो आहियां। मूंखे सेंट्रल सिंधी पंचायत जयपुर जे सिंधी भाउरनि जे अलावा 6 ॿिया संगठन जेके ज़िले जा, प्रांत जा, राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय, उन्हनि जो मां पदाधिकारी आहियां ऐं मुंहिंजो पंहिंजी व्यवस्था जे करे मां इन विवाद मां सिंधी पक्ष हिकु या ॿ, ए या बी, ॿिन्ही पक्षनि खे धन्यवाद थो ॾियां। हिक में गॾिजी हलो, सुठो आहे, न त तव्हांजी मर्ज़ी आहे, पर हिक ॿिए ख़िलाफ़ु व्हाट्सअप जारी न करियो, कंहिंजे मथां बि गंदगी कीचड़ कोन न उछलियो। इहा मुंहिंजी तव्हांखे अपील आहे, हथ जोड़े अपील आहे ऐं मां तव्हांखे विनती इहा थो कयां, मुंहिंजी विनती स्वीकार कंदा, पर मां पंहिंजे पाण खे आई विड्रा माई सेल्फ, मां पंहिंजे पाण खे जयपुर जे सिंधी समाज, सेंट्रल पूज्य सिंधी पंचायत ऐं बाक़ी सभु पूज्य पंचायत खां माफ़ी थो घुरां त अॻिते मां तव्हांजी शेवा कोन करे सघंदुसि। मुंहिंजे व्यक्तिगत कारण सां, व्यक्तिगत व्यवस्था जे करे, व्यवस्था जे करे, ऐं मां अॼु खां पोइ पंहिंजे पाण खे मुक्त थो सम्झां। संरक्षित पद सेंट्रल सिंधी पंचायत सहित बाक़ी सभु सिंधी भाउरनि खां माफ़ी घुरंदे पंहिंजे पाण खे आई विड्रा माई सेल्फ, मां तव्हांखे का सहयोग कोन करे सघंदुसि, पर ॾुख सुख में वरी तव्हांजे विच में ईंदुसि, कमु कंदुसि, जेको सहयोग तव्हां चाहींदा मां ॾींदुसि। ऐं तव्हां सभिनी खे धन्यवाद, बार बार धन्यवाद, तव्हांजो मां शुक्रगुज़ार आहियां, ऋणी आहियां। जय हिंद, जय भारत, जय श्री राम, जय रोहण दाता भॻवान झूलेलाल, सतनाम साखी, सभिनी खे राम राम, सतनाम साखी।